अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं तव्हांजो मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच। इबरत टीवी जी आलमी कप 2023 जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भली कार चवां थो। अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ॾखण अफ्रीका ऐं बांग्लादेश जे मुक़ाबले जी। अॼु ॿिन्ही टीमनि में दंगल थींदो आलमी कप में अहम। जेकॾहिं ॿिन्ही टीमनि जी हिन इवेंट में कारकर्दगी नज़र विझूं त ॾखण अफ्रीका जी टीम 4 मैचूं खेॾियूं आहिनि ऐं जंहिंमां हुननि 3 में कामयाबी हासिलु कई आहे। सिर्फ़ु हिक में उन्हनि खे नीदरलैंड जी टीम अपसेट शिकस्त ॾिनी हुई। ॿी तरफ़ बांग्लादेश जी टीम 4 मैचूं खेॾे चुकी आहे, सिर्फ़ु उन्हनि खे हिकु कामयाबी हासिलु थी आहे जंहिंमें हू अफ़गानिस्तान खे शिकस्त ॾियण में कामयाबु थी। जेकॾहिं पॉइंट्स टेबल में ॿिन्ही जी ॾिसूं जेको आहे पोज़ीशन, त पॉइंट्स टेबल में ॾखण अफ्रीका जी टीम हींअर 3 नंबर ते आहे, जॾहिं त बांग्लादेश जी टीम 6हीं पोज़ीशन ते आहे। अॼोकी मैच ॿिन्ही टीमनि लाइ अहम आहे, पर ख़ासि तौर ते बांग्लादेश लाइ तमामु घणी अहम आहे। जेकॾहिं बांग्लादेश जी टीम अॼोकी मैच हाराए थी त उन्हनि लाइ टॉप 4 में पहुचण जा इम्कान बिल्कुलु ख़तमु थी वेंदा। ॿी तरफ़ ॾखण अफ्रीका जी टीम हिकु मैच हाराइण बैदि नीदरलैंड खां अपसेट शिकस्त बैदि जहिड़ी रीति ॿी मैच में इंग्लैंड खे आउट क्लास कयो, उन्हनि जा इरादा नेक नज़र न अची रहिया आहिनि। हू बि हींअर टॉप 2 में ॾखण अफ्रीका जो नालो वरितो पियो वञे। सो छा ख़ासि तौर ते उन्हनि जी बैटिंग लाइन जहिड़ी रीति अॻियां बैटिंग कंदे 350+ ऐं 400+ स्कोर कया आहिनि इवेंट में, उन्हनि जी बैटिंग लाइन कंहिं बि बॉलिंग लाइन खे तबाह करण जी कुवत रखे थी। सो अचो त ॾिसूं था त अॼु शकीब अल हसन जी 11 कहिड़ी रीति ॾखण अफ्रीका खे पंहिंजो जेको आहे घटि स्कोर ते आउट करण में कामयाबु थिए थी, या ॾखण अफ्रीका हिकु भेरो ॿीहर पंहिंजी हाई स्कोरिंग वारी रिवायत खे वरजाईंदो। सो अॼु जो कॉन्टेस्ट जेको आहे उहो बांग्लादेश जे स्पिनर्स ऐं ॾखण अफ्रीका जे बहितरीन बैट्समैननि में हूंदो। सो ॾिसजे त कहिड़ी टीम कामयाबु थिए थी। तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।